जीअं ई बंदूक जो फेर शुरू थिए न तोखे रड़ियूं करियूं गोड़ाड़े मुंहिंजो ॿार वियो अबाड़े मुंहिंजो ॿार वियो ओ अबा मुंहिंजो ॿार वियो यादे मुंहिंजो ॿार वियो गोड़ाड़े मुंहिंजो ॿार वियो अबा वरी कंहिंजी फोन आई अबाड़े असांजो ॿार वियो वरी फोन केर थो करे हलो ये नंढा प्यारी न क्यों असांजो ड्रामाई सीन शुरू काथे चोर ओ घोड़ाड़े मुंहिंजो ॿार वियो अबाड़े मुंहिंजो ॿार वियो घोड़ाड़े मुंहिंजो ॿार वियो ओ अबाड़े मुंहिंजो ॿार वियो ओ घोड़ाड़े मुंहिंजो ॿार वियो कटर में कोई मुंहिंजो ॿार वियो मैंने जान रही चोर आन के दे एडा खणी फायर क्या दी अरे आवाज पे आया गोठ में चोर आया है न इन गोठ में एकड़ो माई ताया जे वट बंदूका ये भूगी मोल ढोर के गिलींदा न तोखे असां इएं गिलींदासीं असांजो फैसलो धनु धोबी कदो मुंहिंजो फैसलो ईअं आहे जीअं मखण मां ॿाहिरि शेर साहब मक्खण मां ॿाहिरि कीअं निकिरंदो लस्सीअ मां जीअं मखण निकिरंदो आहे वार ते वार जेको बि आहे तूं फरियादी आहीं फरियादी थी रह धनु धोबी थियण जी कोशिश न कर न त मां अहिड़ी हणंदो ताईं खोबी साईं तूं बि मालिक आहीं मालिक जी हद में रहंदो करे मशकूरो थियण जी कोशिश न कंदो करे बावा दितल वार निकिरे या ॿार निकिरे मखण मां निकिरंदो पंहिंजो बयान जारी रख निकल अदा हणो जारी शेर साहब औलाद जे करे मूं पंहिंजे घर वारे ते इएं ख़र्च कयो जीअं मुंहिंजे भाउ कादर जी सॻी भेण हुजे मुंहिंजो मतिलबु त कादर जी भाॼाई हुजे इहे दवाउनि जा दुका घोड़े वारो पेर उते बि वियासीं वाह पुट वाह तूं थी अदा फतण हाँ सेठ धनु धोबी असांजी मुराद पूरी थी ऐं मूंखे पेट थियो ऐं जेकॾहिं मूंखे ॿार ॼमे हा ऐं हिन जग जहान में घुमे हा त कहिड़ो हिन जे घरां परणजे हा जो जुमे जांड्राई फायर करे ऐं मूंसां ज़ुल्म करे छॾियो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।